नाज़रीन, कराची जे गोलीमार वारे इलाइक़े में वाक़िए हाजी मुरीद ॻोठ में रहंदड़ हिंदू औरत श्रीमती राधाबाई ऐं संदस ॿार गुज़िरियल हिकु हफ़्ते खां परुसरार नमूने गुम आहिनि। औरत जे मुड़ुस रामजी मेघवाल जे फ़िरियाद ते गुलबार पुलिस नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। रामजी मेघवाल संदस कुटुंब जे अॻुवा जो शक ज़ाहिर कंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त 7 मई 2023 खां संदस ज़ाल राधा, 3 न्याणियूं ऐं 3 पुट पुरस्रार तौरु लापता आहिनि, जिन में मीरा, हीरा, पिया, अमर, जयराम ऐं गोपाल शामिल आहिनि। पुलिस मूजिबि औरत घरेलू मुलाज़िम आहे ऐं क्लिफ्टन में हिकु बंगले ते कमु कंदी आहे। वारसनि पारां लापता कुटुंब जी ॻोल्हा कई वई, पर हिकु हफ़्ते खां मामिलो पुरस्रार बणियल आहे। ॿिए तरफ़ फ़िरियादी जे ॾिनल मालूमात जे आधार ते पुलिस मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच शुरू करे छॾी आहे।